कुछ ॿुधाइण चाहे थी त तव्हां मां कुछ भी किथे पहुचनि, उन सां जेके पंहिंजे जीवन में बुलाइण मनींदा आहे ऐं तव्हांखे इहो करणो आहे त तव्हां छा करंदव। प्रभु असां सां सदा गॾु आहिनि ऐं उहे चवनि त असांखे छा करणो आहे, पर असां सां करणो आहे उहो जेकी शक्ति ॾींदो, उहो पंहिंजे रूप सां, पंहिंजे कमज़ोर हुजण सां तव्हां में रोशनी विझंदो ऐं तव्हांखे ॿुधाईंदो त तव्हांखे छा करणो आहे। केरु ख़बर अथव, तव्हांखे ख़बर पए सचमुच हिकु क्रैक पैड आहे ऐं तव्हांखे हुन सां मिलणो आहे ऐं तव्हां हुनखे जाणी बुझी करे चवंदव, हा इहा सही ॻाल्हि आहे, तव्हांखे ख़बर पवंदव। जंहिंमहिल तव्हांखे मां ॿुधाईंदी त तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हां छा था कयो। स्कूलनि में इंग्लिश फैलिजी रही हुई ऐं तव्हांखे ख़बर पवंदी तव्हांखे पंहिंजे सरनेम जे अॻियां छा करणो आहे ऐं जंहिं प्रकार सां तव्हां इहो चवंदा त तव्हां ख़ैर मुंहिंजो सॼो संसार तव्हांजे अॻियां आहे। संपर्क करण लाइ तव्हांखे हर रोज़ टीवी ऐं रेडियो ॿुधण जी काई ज़रूरत न आहे। मां तव्हांजे साम्हूं पाण ईंदसि। मूंखे ख़बर आहे तव्हां सां गॾु इहो सभु थींदो, छाकाणि त इहो सुभाउ आहे जेको योग्यता ॾींदो आहे तव्हांजे अंदरि, तव्हांखे अॻियां वधाईंदो। उहे ॻाल्हियूं आहिनि जेके मां तव्हांखे ॿुधायां थी त तव्हांखे इहो पूरी करणियूं आहिनि ऐं वरदान मिलियो आहे तव्हांखे इहो सभु करण जो। तव्हां इहो सभु करे सघंदा आहियो पंहिंजे पाण सां ऐं पंहिंजे जीवन में, ऐं हुते रहंदव। स्थिरता योग्यता पैदा कंदी आहे पंहिंजे पाण में। मूंखे यादि आहे जंहिंमहिल असल में उहो असांजे घर जी बेसमेंट में हूंदो हुयो ऐं जेको ख़बर आहे उहो ऑफिस हूंदो हुयो। सुबुह जो उथी करे पंहिंजे डेस्क ते वञी करे मूंखे इहो करणो पवंदो हुयो। प्रार्थना कंदी हुयसि, प्रभु मूंखे हिमत ॾे, मूंखे इंतज़ारु आहे, मां सेवादारी ठहंदसि, मूंखे मदद मिले, तोखे मां चवंदसि, शैतान खे मां अॻियां न अचणु ॾींदसि। जेको धको लॻंदो आहे पंहिंजे जीवन में, ऐं प्रभु चई जॉइस तूं इहो करे सघंदी आहे, तोखे चिंता करण जी काई ज़रूरत न आहे, सेवादारी तूं ठही सघंदी आहे। मां तव्हांजे ॾेखावे खां सुठो प्रचार थी कयां, छाकाणि त मां ॾाढी होशियारु कोन हुयसि। बात ईअं कि तव्हांखे टुकड़नि कटे छॾे ऐं थोरी बि ख़र्ची न ॾियणी पए ऐं अभ्यास थिए त तव्हांखे संपर्ण आहियो। मूंखे दुख ॾियणु भाऊ ऐं मूंखे शोषण करण वारो मुंहिंजो पीउ जेको मूंसां गॾु हूंदो हुयो कुझु सालनि ताईं, जॾहिं मां इहो कयो मां हिन खां ॿाहिरि निकिरी वियसि छाकाणि त प्रभु गॾु हुयो। त ख़ासि करे कोई मर्द त बिल्कुलु सुठो न लॻंदो। ऐं पोइ देव मूंसां गॾु सुठो थियो। उहो ख़बर अथव उहो माण्हू हुयो, ख़बर अथव जॾहिं असांखे ख़बर पई तव्हांजी कहिड़ी आलोचना कंदी आहिनि ऐं आत्मा हुजे तव्हांखे, तव्हां उहो करे सघंदा आहियो जंहिंमहिल तव्हांखे करणी आहे। तव्हांखे परवाह न करणु खपे जंहिंमहिल मां चवां पई मूंखे पसंदि कोन्हे, मूंखे इहो सभु न वणंदो आहे ऐं उनजो उबतो थींदो हुयो, परमेश्वर मूंसां गॾु निपटंदो हुयो। छा प्रभु तव्हां सां कंहिंजे बारे में निपटे थो अॼु? ऐं व्यवस्था विवरण 7:22 में लिखियलु आहे त असांखे जॾहिं बि दुश्मननि जो ख़ात्मो करणो आहे असांखे इहो करणो आहे। इहो जाम दिलचस्प आहे, मूंखे जाम वणंदो आहे। उहा समस्या जेकी तव्हांजे साम्हूं ईंदी आहे उहा तव्हांखे पूरी करणी आहे। पवित्र आत्मा सां गॾु उहो करे सघंदा आहियो। हिन में बाइबल में बि लिखियलु आहे त तव्हांखे इहो करणो आहे, दुश्मन खे हटाइणो आहे, उनजो नाश करणो आहे, छाकाणि त पूरी तरह तव्हां प्रभु सां संबंध जोड़े छॾिया आहिनि ऐं तव्हां उहो करे सघंदा आहियो। तव्हां उनजो ख़ात्मो करे छॾींदा छाकाणि त तव्हांखे उहो आत्मिक रूप सां मिली वियो आहे। इहे बेवकूफ़ी वारी ॻाल्हियूं न कयो, व्यवहार न कयो, तव्हां पंहिंजे मथां इहे ॻाल्हियूं न रखो छाकाणि त मां 100-200 माण्हुनि सां गॾु आहियां ऐं उहे ग़लति ॻाल्हियूं जेके उहे हमेशह चवंदा त प्रभु जे अनुग्रह में असांखे कुझु नथो सम्झ में अचे, असां बाइबल जो अध्ययन कयो आहे, असां नंढी नंढी ॻाल्हियुनि ते ॾिठो आहे ऐं उहो मीटिंग में वञी करे असां इहो चवंदा आहियूं त तव्हांखे इहो वर्ताव नथो सुठो लॻे। मां तव्हांखे ॿुधायां थी त तव्हांखे छा करणो आहे। मटणो आहे पंहिंजे पाण खे, पंहिंजे घोट सां, उन्हनि खां जेके माण्हू मूंसां चिड़ियल आहिनि, मां अॼु हिते बीठी न हुजां। इहो बसि एतिरो ई आसान आहे। छाजे करे तव्हांखे कुझु ॿुधण थी चाहियां, जीवन में आसानी सफलता भी मिली सघंदी आहे अगरि तव्हां इन हिसाब सां कुझु कयो त। इहो वधीक आसान आहे चित्र जे आधार ते।
जाम माण्हू वरदान मिलियल हूंदो आहे त उन्हनि खे छा करिणो आहे, उनखे उहो मुक़ाम मिलंदो आहे, चित्र कोन मिलंदो आहे, छाकाणि त उनजो मुक़ाम सही न हूंदो आहे। ऐं हर दफ़े असांखे चवणो आहे, वाह, छा तव्हां इन जे बारे में ॿुधो आहे, उहो जेको घुमंदो आहे मथे। ख़ैर, अगरि उहा ज़मीन ते कोन पकड़े हा, त अगरि उनखे उहो ख़बर पए त उनजे जीवन में कहिड़ी विनम्रता आहे ऐं उहो उन सां छा करे रहियो आहे ऐं तेज़ी सां हवा में उॾी रहियो आहे, ऐं हवा में उथी करे उहो चए थो त प्रभु तव्हांजे मथां ॾाढी महिर आहे ऐं तव्हां हिन जे करे मूंखे हिते ठाहियो आहे। असांखे पंहिंजी जेकी स्थिरता आहे उहा क़ाइमु रखणी आहे। जंहिं महिल असां बेवकूफ़ी वारी ॻाल्हियूं कंदा आहियूं त असांखे ख़बर पवंदी आहे त असांजी स्थिरता हिली वेंदी आहे। मूंसां गॾु इहो जाम थियो आहे, छाकाणि त मुंहिंजे जीवन में जाम वीचारनि सां मां इहो हमेशह कंदी हुयसि। आमीन। पतरस ॾाढो बलबोलो हुयो, उहो भावनात्मक ज्वालामुखी हुयो, पर हुननि जी दिलि सुठी हुई। ऐं चयल आहे कि पतरस जंहिं महिल प्रभु सां ॻाल्हाए थो त उनखे ख़बर पई त उन सां गॾु केरु आहे ऐं तव्हां सां गॾु कमु कंदो आहे, ऐं ख़बर पई त उहो मूंसां गॾु मुंहिंजी भेण सहमत आहे। त तरक़ी जे वीचार जे संदर्भ में तव्हांखे ॿुधायां पंहिंजे वात सां, पर तव्हांखे ॿुधायां थी जेको सच थी ॿुधायां, जेको मुश्किल आहे। पंहिंजे वात खे कंट्रोल करणु शायदि तव्हांखे जाम ॾुखियो थींदो, पंहिंजे भावनाउनि सां गॾु खेॾणु, उनखे कंट्रोल करणु। तव्हांखे इहो ॿुधाइणु खपे त तव्हां जेको चओ था, ऐं देव ऐं मां सच ॿुधाईंदा आहियूं तव्हांखे हमेशह, उहो महसूसु थींदो आहे तव्हांखे अगरि तव्हां उनखे कंट्रोल कयो। जंहिं महिल तव्हांखे ख़ासि करे कंट्रोल न करणो हुजे, जेकी ग़लति ॻाल्हि आहे, तव्हां पंहिंजो मन ऐं मुंहुं हमेशह प्रभुअ ते अॾाए छॾियो। प्रभु जे साम्हूं उहो अनुग्रह कयो जेको तव्हांखे महसूसु थो थिए। तव्हांखे कुझु माफ़ करण जी ज़रूरत कोन्हे, तव्हांखे उनखे ॾेखारण जी ज़रूरत कोन्हे। तव्हांखे कंहिंजे प्रति सुठो महसूसु करणो न पवंदो। हुन सां सुठाई करण लाइ मूंखे पंहिंजे पीउ सां मूंखे इहो करणो पियो, देखभाल करणी पई, ऐं हुनजी ज़रूरत कोन हुई, पर जीवन भर मूंखे करणो पियो। बाइबल में इहो ई लिखियलु आहे, जेकी ॻाल्हि असांखे कहे थी उहा असांखे हिचकिचाए थी त असांखे उहो न करणी आहे। अगरि तव्हां चुनाव कयो त ॾिसो, तव्हांखे सुठो थियण लाइ सुठो महसूसु करण जी ज़रूरत कोन्हे। पंहिंजे शिकल तां खिलो न, उनखे योग्यता ठाहियो, उन ते ख़ुशी आणियो, ऐं जेकी तव्हां स्थिरता रखो था हुनखे महसूसु कयो, उहा शक्ति जेकी तव्हांजे अंदरि आहे। कोई बि परिस्थिति तव्हांजे साम्हूं अचे, तव्हां हुनखे हमेशह ब्यूटीफुल महसूसु कंदा। शांती, जाम सुठो आहे इहो सभु। तव्हांखे इहो सभु करणो आहे। तव्हांखे वरदान मिलियो आहे इन ॻाल्हियुनि जो। तव्हांखे निर्भरता करणी आहे पाण में। जॾहिं कोई स्थिर हूंदो आहे तॾहिं तव्हां महसूसु कंदा आहियो त तव्हांजे अंदरि निर्भरता आहे। मां हमेशह देव ते निर्भर थींदी आहियां। सुठो मूड हुजे त मां हुन सां ॻाल्हाईंदी आहियां। शादी कयल असांखे जाम साल थी विया आहिनि। मां तव्हांखे सच थी ॿुधायां, जेको आहे मां शायदि 4-5 दफ़ा मूड में ॾिठो आहे ख़राब वारे। एतिरो बुरो बि कोन हो। मुंहिंजो मतिलबु आहे कि मां वधीक ख़राब मूड में हूंदी हुयसि, पर पहिरियों दफ़ा मां जॾहिं सॼी उतिरो ई पंहिंजी ज़िंदगीअ में ॾिठो ऐं ख़बर पई त जेकी देव जी शख़्सियत आहे उहो कहिड़े मक़ाम ते आहे ऐं हुनखे छा सिखणो आहे, मूंखे छा सिखणो आहे। पंहिंजे पाण में शांती वारी शख़्सियत रखणी आहे। उहो उनजी पसंदि आहे, ख़ुशि रहणु ऐं प्रभु ते भरोसो रखणु। जेकी ॿी ॻाल्हि आहे देव जी, मां तव्हांखे ॿुधायां थी, उहो मदद कंदी आहे उनखे ख़ुशि रहण में। जेको उहो हमेशह चवंदो आहे त तव्हांखे छा करणो आहे, ऐं जंहिं महिल तव्हां चओ था, उहो वेही करे चिंता कोन कंदो आहे ऐं पंहिंजे पाण में स्थिरता रहंदो आहे। उहो चवंदो आहे तव्हांखे लेन देन करणी आहे त तव्हां स्थिरता में लेन देन कयो, तव्हांखे इहो मुश्किल न लॻंदो। सचो ॾेखारणु। त मां हिते सॼो ॾींहुं बीही करे तव्हांखे ॿुधाए थी सघां तव्हांखे छा करणो आहे। देखभाल करणी आहे पंहिंजे फ़ाइदे लाइ। तव्हांखे इहो करणो आहे, कोशिशि करणी आहे, उनखे दबाव न विझणो आहे, निराश न थियणो आहे, क्रोधित न थियणो आहे। पंहिंजे परिवार में इहो एहसान कयो। मूंखे ॿुधायो तव्हां इहो करे सघंदव कि न करे सघंदव। तव्हां पंहिंजे परिवार ते हिकिड़ो एहसान कंदव।
आमेन। पंहिंजे परिवार ते हिकु अहसान कयो ऐं पंहिंजो फ़ैसिलो करे छॾियो कि घर में तव्हां पंहिंजे उते वेंदव ऐं कंहिंजे मथां पंहिंजो मूड न ख़राबु कंदव, तव्हां मूड सां उनजो न कंदव। तव्हांखे इहो सभु करिणो आहे। मुंहिंजो मतिलबु आहे त तव्हां पंहिंजे मूड जे हिसाब सां ॿियनि खे परेशान न कंदव। इहो सही कोन्हे। तव्हांखे इहो चवणो आहे यीशु जो प्रचार तव्हां कयो था ऐं तव्हां चओ था उहो असांजे लाइ चट्टाननि ते चढ़ी वियो, असांजे लाइ सभु कुझु कयईं, सुठो मूड में रही करे उन सभु कुझु संभालियईं, असांजे लाइ कयईं ऐं असांखे सकारात्मक ॻाल्हियूं करे असांखे हमेशह अॻियां वधणियूं आहिनि। उहो जेको असांजे लाइ सभु कुझु ॾिनो आहे हुन ऐं देव जी स्थिरता में उन मूंखे सुठो घोटु ॾिनो आहे ऐं इन करे मां हुन सां गॾु आहियां। जीअं मां वधी आहियां मूंखे ख़बर आहे मूंखे छा करणु खपे हा उन वक़्तु जंहिंमहिल देव जी स्थिरता जी ॻाल्हि आई मुंहिंजे जीवन में। आमेन। मां चाहींदी आहियां त असां ॾिसूं फिलिपिन 1:28 मां 29 जेको सुठो आहे जेको तव्हांखे ॿुधायां थी उहो जाम स्तुति कंदो आहे, तव्हांजे लाइ जाम सुठी ॻाल्हि आहे। हीअ ॻाल्हि में तव्हांखे ॾिसणो आहे त कहिड़ो डपु आहे। उन डप खे दुश्मन सां हटाए छॾियो। उहो जेकी निरंतरा आहे उहो तव्हांखे निरंतरन सां उहो करिणो आहे ऐं उनखे विनाश करिणो आहे, साफ़ निशानी करणी आहे ऐं उहो विनाश करे उनजो ख़ात्मो करिणो आहे। जंहिंमहिल तव्हां दुश्मन जो ख़ात्मो कंदा तव्हांखे ख़बर पवंदी तव्हांखे छा करिणो आहे। छो करे शैतान तव्हांजो कुझु बि बिगाड़े कोन सघंदो, छाकाणि त तव्हां स्थिर आहियो ऐं उहो चाहींदो त तव्हांखे हटाए छॾे, तव्हांखे तंग करे, तव्हांजी बेवकूफ़ी ॻाल्हियुनि में अपनाए, तव्हांखे बेवकूफ़ ठाहे ऐं तव्हांखे उहो तंग करे जंहिंजी ॻाल्हियुनि जे करे तव्हां परेशान थींदव। ऐं तव्हां कोई हिते आहे छा अॼु? ठीकु आहे, तव्हांखे हुनखे हटाइणो आहे, शैतान खे उहो शैतान खे हटाइणो आहे, उहो जेकी तव्हांखे मदद मिले। असांखे मदद मिलंदी हिन सां। इहो मिस्टर शैतान अचो हिन पासे थोरो। शैतान यीशु प्रभु जी स्तुति थिए। हाणे हिते असां वटि हिकु मिसाल आहे। कहिड़ो बि ॾींहुं खणी वठो तव्हां जेको ठीकु ठाक हूंदो आहे ऐं हालतूं आहिनि, तव्हां कॾहिं बि पूरी तरह श्योर न आहियो। बाइबल असांखे प्रतिज्ञा कराईंदो आहे, परमेश्वर लगातार असांजा गॾु हूंदो आहे ऐं असांजे जीवन जी जेके हालतूं आहिनि उहो असांखे शांत रहणु ॾींदो आहे। उहो जेको वक़्तु ईंदो आहे त असल में तव्हां जॾहिं सुबुह जो उथंदा तव्हांखे सचपच ख़बर कोन हूंदी आहे त तव्हां सां गॾु ख़ासि करे केरु आहे ऐं परमेश्वर सचपच न चाहींदा आहिनि त तव्हां सां गॾु कुझु चिंता थिए ऐं उहो चवंदा त तव्हां हमेशह स्थिर रहो ऐं ख़ुशि रहो असांजी हालतुनि में। छा अॼु को हिते मुंहिंजी ॻाल्हि सम्झे थो? छा अॼु दिमाग़ में कुझु वञे थो ऐं तव्हां चओ था थकिजी पिया आहियो? पंहिंजे हालतुनि जेको मुंहिंजे मथां काबू थो करे। छा थींदो जंहिंमहिल शत्रु तव्हांखे तड़पाइण लाइ फ़ैसिलो कंदो? हाणे तव्हां पंहिंजे प्रभु सां पंहिंजो मुंहुं मोड़ियो था ऐं उन सां गॾु विढ़णु शुरू था करे छॾियो। ऐं हिन खां बसि वधीक ख़ुशि कंदा रहियो। असां प्रभु सां गॾु हालतुनि में वञी करे असां हुनखे चवंदा आहियूं त असांखे सेखारिणो आहे पंहिंजो भरोसो परमेश्वर ॾिसे पियो ॿिए पासे असां, उहो असांखे ख़बर आहे। जंहिंमहिल महसूसु थींदो आहे उहो असांजे साम्हूं आहे ऐं उहो प्रभु जेके गुप्त आवाज़ में असांखे हमेशह स्थिरता में आणींदो आहे, संपत्ति ॾींदो आहे, उहो जेके असांजे अंदरि आहे उहो असांजे शत्रु खे कुझु न करणु ॾींदो आहे। ऐं मां चवंदसि त प्रभु असांजे अंदरि आहे, मुंहिंजो प्रभु मूंसां गॾु आहे, इन करे मूंखे भरोसो आहे उहो मुंहिंजो कुझु न बिगाड़े सघंदो। जेको शैतान साम्हूं बीठो आहे, परमेश्वर सभिनीनि ॻाल्हियुनि में भलो कंदो आहे। आमेन। ऐं मां चाहींदी त तव्हां इहो ॾिसो, छाकाणि इहो बिल्कुलु सही आहे। ईअं ई थींदो आहे असांजे संसार में। असांखे शायदि 10 मौक़ा मिलंदा आहिनि त बि असां इहो चवंदा आहियूं त असां नाराज़ आहियूं, पंहिंजी शांती विञाए छॾी आहे। सचपच
बेवकूफ़ी वारी ॻाल्हियूं कंदा आहियूं, कुझु देरि लाइ नकारात्मक जी ॻाल्हियूं कंदा आहियूं ऐं असां चवंदा आहियूं त असांखे नज़र लॻी वई आहे आत्मिक रूप ते। आत्मिक संसार असां सां गॾु आहे ऐं शत्रु जेको चवंदो आहे उहो कंदो आहे, पर असांजो प्रभु उन ते कुझु बि करणु न ॾींदो। असांखे शायदि इहो चवणो आहे त प्रभु असांजे अंदरि आहे, उहो प्रवेश थो करे असांजे अंदरि। ऐं जीवन में जंहिंमहिल असां इहो चई सघंदा आहियूं त असां पंहिंजे अंदरि आसीस महसूसु कंदा आहियूं, शाप न, असांखे ख़बर आहे। हमेशह तव्हां इहो करे सघंदा आहियो ऐं अंदरि महसूसु करे सघंदा आहियो। इहो चवणो आहे, तव्हां अगरि इहो चवंदव प्रभु मुंहिंजी मदद कयो, मदद कयो, मदद कयो, प्रभु मुंहिंजी मदद कयो, मूंखे स्थिरता आणियो, मूंखे मदद कयो, तव्हां इहो करे सघंदा आहियो, प्रभु मदद कयो, मदद कयो। तव्हांखे हमेशह इहो सुठो महसूसु थींदो, मदद कयो, तव्हां करे सघंदा आहियो ऐं तव्हां ई करे सघंदा आहियो इन गतिशीलता सां। तव्हांजे अंदरि उहो सभु कुझु आहे, तव्हां बाइबल जा माण्हू आहियो, इन करे तव्हांखे इहो करणो आहे। तव्हां हमेशह इहो करे सघंदा आहियो छाकाणि त तव्हां हिन में इन सां गॾु आहियो। हर परीक्षा सां गॾु इनखे निकिरण वारो रस्तो बि तव्हां ई ॾेखारींदा आहियो ऐं तव्हांखे ख़बर आहे पंहिंजे विरोधियुनि सां, शत्रुनि सां तव्हांखे ॾकणो न आहे। हुन जी साफ़ साफ़ निशानी हूंदव। शैतान जे अचण जे बारे में, विनाश जो तव्हांखे ख़बर पए ऐं तव्हांजो उद्धार थींदो, मुक्तिदाता ॾींदो तव्हांखे। मां चवां थी तव्हां घर वञो ऐं तव्हांखे प्रभु सां मदद मिले, तव्हां स्थिर ठही वञो ऐं तव्हांखे ख़बर पए त तव्हांजी आत्मा में छा मिलियो आहे। तव्हां उन खां मज़बूत थी वञो उन ॻाल्हियुनि तां ऐं वहिंवार कयो ऐं सोचियो तव्हांजो वहिंवार कीअं आहे ऐं पाण सां गॾु सुठो कमु कयो। हिकु नंढी मीटिंग कयो पंहिंजे पाण सां, वीचारनि सां जेको तव्हांखे परेशान थो करे। हीअ हिकु योजना ठाहियो। ईअं न चओ त मुंहिंजी योजना सही न आहे, मां हुन ते क़ाबू न कयमि, मां जाम गुस्सो थींदी हुअमि, हमेशह जाम वक़्तु थी वियो पंहिंजी तक़दीर में हमेशह इहो ई चवंदी रहंदी हुअमि त मूंखे कुझु न मिलियो आहे। मां तव्हांखे योजना ठाहे थी सघां ऐं तव्हांखे ॿुधायां त तव्हां उहो करे सघंदा आहियो ऐं भक्ति मिलंदी तव्हांखे, तव्हां इहो कंदव त तव्हां इहो करे सघंदव। हैलो, तव्हां पंहिंजी योजना जी भक्ति कोन था करे सघो। इहो संदेश कोन थो अचे, हिकु नियोजित तव्हांखे करणो आहे। मां योजना ठाही हुई, सचमुच हिकु क़िस्म जी परेशानी थींदी आहे जंहिंमहिल कलाकनि जा कलाक, हफ़्तनि जा हफ़्ता लॻी वेंदा आहिनि ऐं तव्हांजी प्लानिंग हुन हिसाब सां थी सके ऐं तव्हां चओ तव्हांजे सपननि में कुझु गड़बड़ थी वई आहे। इहो ॿाहिरि हूंदो आहे पागलपन वांगुरु, तव्हांखे ख़बर पए पंहिंजे जीवन में तव्हांजी रचनात्मक कहिड़ी ॻाल्हियूं आहिनि ऐं तव्हांखे हुनजी पार्टी मिले ऐं तव्हां चओ त तव्हांजी योजना जी भक्ति कंदा आहियो ऐं तव्हां उहो मनुष्य आहियो। आमीन। मूंखे ख़बर न आहे, पर मां तव्हांखे ॿुधायां थी त तव्हांखे उहो सभु मिलंदो जेको तव्हांखे खपे ऐं तव्हां हुनजी पार्टी बि करे सघंदव। प्रभु जे वचन में असां वटि जाम मिसाल आहिनि माण्हुनि जे सही कयो, पर जेको असां वटि जाम वॾा मिसाल आहिनि ऐं जेका ग़लति बि आहिनि। अलाए हिकु ॾींहुं स्वर्ग मां बाहि हेठि घुरायो हुयो, उन्हनि 450 वाटनि फुटे उन जी बुनियादी रूप ते साबित कई ऐं उन खां मुनाफ़ो कई जेको उन चयईं। बोटी बोटी करे छॾी, मां कल्पना नथी करे सघां इन जी। उहे माण्हू केतिरा थकिजी पिया हूंदा, जेकी ॻाल्हियूं मां तव्हांखे ॿुधायां थी, जेकी उन्हनि जे अंदरि हुई, उन तरीक़े सां उन्हनि जी भावना केतिरी दुखी थी वई ऐं ॿिए ॾींहं ते उन्हनि खे ख़बर पई त उन्हनि खे छा मिलियो आहे ऐं उन्हनि खे छा मिलण वारो आहे। उहो जेके मरी विया ऐं प्रभु उन जे लाइ स्वर्ग मोकिलियईं। मूंखे ख़बर न आहे मां ईअं छो कयो, मूंखे सम्झ में नथो अचे। मां कोशिशि कंदमि। आमीन। पर मूंखे ॾाढो वणंदो आहे जेको प्रभु चाहिनि था, कुझु वक़्त लाइ सुम्हणु ऐं वरी मानी खाराइणु, उन खां पोइ तव्हांखे गुफ़ा में वठी वञणु ऐं तव्हांखे प्रभु उन्हनि खे मनायो ऐं चयईं की तव्हां तयारु थियो, उते तव्हां हिते छा था कयो। मूंखे ॾाढो वणंदो आहे जेको चवनि था तूं हिते छा पियो करीं। उते माण्हू मरंदा पिया वञनि ऐं नर्क में था वञनि, हुते ॿार था न मरनि ऐं उहो चवनि था त तव्हांखे माण्हुनि खे व्यवस्था वृत्ति करणी आहिनि ऐं तव्हां उते वञी करे वेठा आहियो पंहिंजे मथां।
कोई आहे हिते अॼु मूंखे ॿुधायो। तव्हां केतिरी बेवकूफ़ी वारी ॻाल्हियूं कंदा आहियो उहो मां तव्हांखे ॿुधायां थी। मूंसां सुठो वर्ताव कोन थियो आहे, इन करे मुंहिंजी परवाह कोन था करनि। मूंसां ईअं छो थियो आहे? तव्हां सां गॾु कुझु बुरो वर्ताव न थींदो जेसिताईं तव्हां हुनखे इजाज़त न ॾींदा त तव्हांखे इहो ख़बर पवंदी। ठीकु आहे। ख़ैर ॿुधो, क़रीब 3 हफ़्ता पहिरें मां किथे एतिरो नाराज़ थी वई हुयसि। मुंहिंजो मतिलबु आहे मां अहिड़ो गुस्से में हुयमि जीअं मां जाम सालनि खां पहिरें हूंदी हुयमि। गुस्से में जाम नाराज़ हुयसि ऐं मां सोचियो कोन, मां प्रार्थना कोन कई, मां फ़ोन कयो ऐं हुनजी एसी जी तेसी करे छॾी फ़ोन ते बिना कंहिं झिझक जे। ऐं हुन खां पोइ जेको मां कयो, अहिड़ी गुस्से में हुयसि, मूंखे 2 ॾींहं लॻी विया, जाम गुस्से में हुयसि उहो सभु करण लाइ। ऐं मूंखे ख़बर पई त मूंखे 2 ॾींहं लॻी विया, गुस्से में लॻी विया मूंखे 2 ॾींहं। मां ॾिठो त मुंहिंजो कहिड़ो दोष हुयो। ऐं मूंखे ख़बर पई त मां एतिरो गुस्से में जाम साल पहिरें थी हुयसि। ऐं अक्सर जॾहिं बि इहो नाराज़ थींदी हुयसि, मुंहिंजो मतिलबु आहे त 5 मिंट में मां मनी वेंदी हुयसि। मूंखे माफ़ी घुरण जो वीचार आहे। ऐं प्रभु मुंहिंजे दिलि में इहो विझणु लॻो कि मूंखे बुरो व्यवहार न करणु खपे माण्हुनि सां। इहो व्यवहार न करणु खपे जंहिंसां उन्हनि खे दुख थिए। ऐं हीअ मूर्खता न करणु खपे। जंहिं महिल मां चयो आहे, मूंखे ख़बर आहे त मूंखे ॾाढो दुख थियो। ओह, मां इहो करणु कोन पई चाहियां। ऐं मां पंहिंजी ॻाल्हि ॿोल ॿुधी करे मां शायदि फ़ोन कयो हुजे ऐं मां चयो हुजे त मां बसि तव्हांखे ॿुधाइण थी चाहियां त सचपच ॾाढो अफ़सोस थियो। मां गुस्सो कयो तव्हांजे मथां। पूरो हफ़्तो मां इहो सोचियो ऐं तव्हांखे फ़ोन कयो। हिन करे मां प्रार्थना कई, प्रभु महिरबानी करे घटि में घटि हिन खां मूंखे अनुग्रह ॾियो। मां ग़लति हुयमि देव सां, हिन खां मूंखे जाम मदद मिली। मां सिर्फ़ु इहो सोचियो कि ॾाढो मददगार थींदो। ऐं सच थी चवां, ख़ैर तव्हां ख़बर आहे सचपच इहो अफ़सोस थींदो आहे, पर तव्हांखे अगरि इहो नाराज़गी हटाइणी आहे त तव्हांखे जाम सुठो महसूस थींदो। तव्हां हिन जा हक़दार आहियो। ख़ैर मां फ़ोन कयो उमेद ते त जवाबु कोन मिलंदो, पर उन्हनि कयो, हलो कीअं आई तूं, कहिड़ो हाल अथई? त प्रभु मुंहिंजी तरफ़ां गतिशील थियो, छो जे करे उनखे ख़बर हुई त तव्हां एतिरो। ऐं मां उन्हनि खां माफ़ी घुरी ऐं उन्हनि चयो, ठीकु आहे, हिन जे बारे में बिल्कुलु चिंता न कर, मां बि बुरो वर्ताव कयो, ब्ला 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 ब्ला। जेकी असल ॻाल्हि हुई उनजो पूरी तरह सां इहो हुयो, असां सभिनीनि खे मूर्खतापूर्व इहो लॻंदो आहे त असां पंहिंजी प्राप्ति कई आहे, पर असां शांतीअ में न आहियूं। तव्हांखे हिन जी ॻाल्हि सम्झणी आहे, तव्हांखे माफ़ु करणो आहे ऐं तव्हां उहो कंदव जेको देव मूंखे कयो हुयो। ऐं मां तव्हांखे ॿुधायां थी, इन करे असांखे अहसासु कोन थींदो आहे, पर माफ़ी करण खां पोइ इहो अहसासु थींदो आहे त असां छा कयो आहे। उहे जेके नकारात्मक वीचारनि सां असां हटिजी वेंदासीं। तव्हांखे पंहिंजो चुनाव करणो आहे, तव्हांखे छा करणो आहे। तव्हां पाण करे सघंदव उहो चुनाव जेको सही आहे ऐं तव्हां उनखे पूरो करे उन सां अॻियां वधी सघंदव। 10 मिंट रोज़ पंहिंजे प्रभुअ सां ॻाल्हायो, उनखे चओ मुंहिंजी मदद कयो, मुंहिंजी मदद कयो, मुंहिंजी मदद कयो। मां तव्हांखे गारंटी ॾेई सघंदी आहियां, उन्हनि जे बारे में जेके माण्हू तव्हांजे जीवन में आया आहिनि, तव्हां सोचींदा आहियो, जंहिंजे बारे में तव्हांखे लॻे थो तव्हां उन्हनि खे पागल करे छॾियो आहे, उन्हनि तव्हांखे ईअं करे छॾियो आहे। तव्हांजी स्थिरता ईंदी, तव्हां इन जो मतिलबु सम्झी वेंदव ऐं रोशनी मिलंदव। तव्हां हुननि खे प्यासो ठाहे छॾींदव जेको तव्हां वटि आहे। सभिनीनि खां सुठे उपहार मां आहे हिकु जेको मां तव्हांखे ॿुधायां थी। पाण खां बि इहो करणो ऐं मूर्खता ठही करे पंहिंजे मूड ते रहणु, उनखे बदिलणु। पर स्थिरता जेकी ईंदी आहे उहो तव्हांजे अंदरि निश्चित ईंदी आहे। तव्हांखे प्रभु ते भरोसो आहे ऐं तव्हां उन ते काबू करे सघंदव। जेको वचन 7:3 में लिखियलु आहे, यूहन्ना ते भरोसो कयो, भलो करे उन्हनि अॻियां वधिया ऐं उन्हनि चयो त तव्हांखे इहो करणो आहे। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जायज़ मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो।
असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।